बुलेटिन खे अॻिते वधाईंदे मूंखे ख़बर ॾियूं त नेब पारां आसिफ अली ज़रदारी खे 25 साल पुराणनि केसनि मां आजो करण लाइ अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे अपडेट कयो पिया नेब पारां अपीलूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाईकोर्ट में दरख़्वास्त जमा कराई वई आहे। नेब पारां अपीलूं वापसि वठण लाइ दरख़्वास्त जमा कराई वई। नेब पारां आसिफ ज़रदारीअ खे 25 साल पुराणनि केसिस मां आजो करण लाइ अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो कयो वियो। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे आम ख़बर ॾियूं त नेब पारां आसिफ अली ज़रदारी खे 25 साल पुराणनि केसनि मां आजो करण लाइ अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मूंखे अपडेट कयूं त नेब पारां अपीलूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। नेब पारां अपीलूं वापसि वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त जमा कराई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के खिलाफ़ मुख़्तलिफ़ जेके नेब केस हुआ जिन में 25 साल अॻु में नेब केस बरी करे चुकी हुई, उन्हनि जे खिलाफ़ अपीलूं दाख़िल कयूं वयूं हाई कोर्ट में। ऐं अॼु नेब जे तरफ़ां उहो बरियत के खिलाफ़ अपीलूं आहिनि उहो वापसि वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं नेब इन्हनि अपीलुनि खे वापसि वठण जी दरख़्वास्त जेका आहे उहा इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराए छॾी आहे, जंहिंमें नेब इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त अपीलुनि खे वधीक जेको सो इंगाइण या उन्हनि जी प्रोसिक्यूशन जेको सो आहे उहा हिकिड़ी ला हासिल मश्क हूंदी, छाकाणि जो हिकिड़ो त हीउ केस इंतिहाई पुराणा आहिनि, ॿियो जेके से फोटो कापियूं आहिनि उन्हनि ते बदल ही केस आहिनि, ऐं जेके से दस्तावेज़ जेके दस्तियाब आहिनि उहे कानून शहादत जेको सो आहे उन मुताबिक़ न आहिनि। आसिफ अली ज़रदारी के खिलाफ़ अर्सिस ट्रैक्टर, ARY गोल्ड, पोलो ग्राउंड ऐं SGS कोटेक्ना केस हुआ जिनमें नेब जी जेका अदालत आहे उन केस बरी कयो, उन जे खिलाफ़ अपीलूं दाख़िल कयूं वयूं। इन केसनि में हाई कोर्ट में ॿुधणियूं थी वयूं। आख़िरी ॿुधणी ते नेब खां हतमी जवाब तलब कयो वियो ऐं उन ई बैदि अदालत जो इहो पिणु चवणो जेकॾहिं नेब जवाब नथी ॾे त अदालत हिननि अपीलुनि ते पाण ई फ़ैसिलो करे छॾींदी। अॼु नेब जे तरफ़ां इहे दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं आहिनि, जंहिंमें इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त आसिफ अली ज़रदारी जे खिलाफ़ जेके से अहिड़ियूं शाहिदियूं या सबूत न आहिनि जंहिं जे बुनियाद ते केस हलाए सघिजे, उन जे करे नेब पंहिंजूं अपीलूं वापसि वठे थी। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।